ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह रोहिड़ी सुरंजी बुटे ते मुबैना तौर यरगमाल बणायल फोरियत बिज वठी रोहिड़ीअ पहुता बुटे मालकन खिलाफ सहाफ़िन अॻियां एहतजाज बुटे जे मालकन 6 महीननि ताईं यरगमाल बणाए ज़बरदस्ती कम वरितो मज़दूरी जा पैसा घर तां तशद्दुद जो निशानो बणायो वियो नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे उन सिलसिले में रोहिड़ीअ जे इलाइक़े अंब ॻोठ भरिसां बटन ते मज़दूरी करे पेट गुज़र कंदड़ पोरियतुनि मासूम ॿाड़ा साण करे ग़ुलाम यासीन शेख ग़ुलाम हैदर ऐं निज़ामुद्दीन शेख जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो आहे त 6 महीना अॻु रहीम यार ख़ान जे नसीराबाद पुल भरिसां इम्तियाज़ शाह ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं ग़ुलाम मुर्तज़ा मलिक जे सुरंजी बटे नंबर 786 ते पंहिंजे ख़ानदान समेत मज़दूरी करण विया हुआ जिथे बुटे मालिक इम्तियाज़ शाह पंहिंजे भाईवारनि सां गॾिजी असांजी समूरी ख़ानदान खे औरतुनि ऐं ॿारनि समेत यरगमाल बणाए छॾियो ऐं 6 महीननि ताईं असां खां ज़बरदस्ती कमु करायो वियो असांजा बटे मालिक ॾे लखे रुपया मज़दूरी जा पैसा घुरण ते बुटे मालिक असांजे मथां तशद्दुद शुरू करियो जंहिंखां पोइ असां वज वठी ॿारनि समेत भॼी हिते पहुता आहियूं असांजो लखे रुपयनि जो सामान बि बुटे मालिक जे कब्ज़े में आहे असांजी भॼी निकिरण खां पोइ हू असांजो पीछो करे रहिया आहिनि ऐं मोबाइल फ़ोन ते मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि मुज़ाहिरो कंदड़नि IG सिंध DIG ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी असांखे मज़दूरीअ जी रक़म वठराए ॾिनी वञे ऐं मौतमार धमकियूं ॾींदड़ बटे मालिक खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।